पाकिस्तान चीन जे तरक़ियाती अमल में वधीक शामिल थियण जी उम्मीद रखे थो। पाकिस्तान वन चाइना पॉलिसी जी पासदारी करे थो। ताइवान जी आज़ादी जी कंहिं बि शक्ल खे रद्द कजे थो। ताइवान चीन जो हिस्सो आहे, उन खां सवाइ को रस्तो नाहे। पाकिस्तान हमेशह चीन सां गॾु बीहंदो ऐं चीन जे बुनियादी मुफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीनी मीडिया खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में माण्हुनि जी चुरपुर सवली बणाइण लाइ वधीक पॉलिसियुनि जी ज़रूरत आहे। गवादर बंदरगाह पूरी दुनिया मां हमेशह सीड़पकारनि जी आजियां कंदो। सदर ॿिन्ही मुल्कनि विच में अवामी मटा सटा खे मज़बूत बणाइण जी अहमियत ते बि ज़ोर ॾिनो। हेलीकॉप्टर हादसे में फौत थियल ईरानी सदर इब्राहिम रईसी, परॾेही वज़ीर अमीर अब्दुल अहयान ऐं ॿियनि साथियुनि जे तेहरान में जनाज़ा नमाज़ अदा कई वई। लखें माण्हुनि जी शिरकत। हमास अॻवान इस्माइल हानिया ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा अॻवान बि शरीक। सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जनाज़ा नमाज़ पढ़ाई। इब्राहिम रईसी जो मर्द सुभाणे मशहद में इमाम अली रज़ा जे रोज़े जे अंगण में मिटीअ माउ हवाले कयो वेंदो। मड़ जहाज़ ज़रिए तबरेज़ खां तेहरान आंदा विया। एयरपोर्ट ते फौती ईरानी सदर के गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ताज़ियत लाइ तेहरान पहुची वियो। वज़ीर आज़म ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई ऐं वक़्ती सदर मोहम्मद मुख़बर सां बि मुलाक़ातूं कंदो। पाक अफ़गान सरहद समेत ॿियनि इलाइक़नि में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सेस बलोचिस्तान जे ज़िले ज़ौब में 21 अप्रैल खां मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स कया। हिक महीने दौरान सिक्योरिटी फोर्सेस हथां 29 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान 14 मई ते मेजर बाबर ख़ान शहादत माणी। पाकिस्तान काफ़ी वक़्त खां अफ़गानिस्तान सरज़मीन तां दहशतगर्दीअ जे वाक़िअनि में इज़ाफ़ो ॾिठो आहे। दहशतगर्द अफ़गान सरज़मीन तां फोर्सिस सां गॾु शहरनि खे बि निशानो बणाए रहिया आहिनि। पाकिस्तान जो सिक्योरिटी फोर्सिस सरहदुनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ पुरअज़्म आहिनि। ISPR जो बयानु। बिजली जी चोरी ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। जेको बिल अदा करे रहियो आहे उन जो कहिड़ो ॾोह आहे। माण्हू महांगाईअ में बिल अदा करे रहिया आहिनि। हुननि सां ज़्यादती न थियणु घुरिजे। के इलेक्ट्रिक जी बदमाशी ख़तमु करण लाइ अव्हां जी मदद घुरिजे। बिजली अचे नथी ऐं बिल वधीक अची वञनि था। के इलेक्ट्रिक खे टेक ओवर नथा करे सघूं। हर शइ जो तरीक़ो हूंदो आहे। सख़्त गर्मी दौरान लोड शेडिंग में का फौतगी थी त के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ FIR थींदी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो सिंध असेंबली में अपोज़िशन जे सवालनि ते जवाब। संदसि चवण आहे त तवानाई खाते 2020 खां का बि भर्ती नाहे कई। PP सदाईं रोज़गार ॾियण जी ॻाल्हि कंदी आहे। अव्हां स्टे ऑर्डर वरितो आहे। जेके नौकरियूं मिलणियूं हुयूं उहे रुकिजी वियूं आहिनि। अदालतुनि मां पुर उमेद आहियूं नौकरियूं सर्विस रूल तहत ॾिनियूं वेंदियूं आहिनि। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी। हुकूमत किर्गिस्तान में शागिर्दनि ते हमले जे मामले में इंक्वायरी कमेटी ठाहिण जो ऐलान करे छॾियो। हीअ फैक्ट फाइंडिंग कमेटी हूंदी जंहिंजो नोटिफिकेशन अॼु ई जारी कयो वेंदो। कमेटी 2 हफ़्तनि जे अंदरि रिपोर्ट पेश कंदी। नायब वज़ीर आज़म में परॾेही वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त आस्ताना में शंघाई सहकार तंज़ीम इजलास खां पोइ किर्गिस्तान जे परॾेही वज़ीर सां मुलाक़ात करे पाकिस्तानी शागिर्दनि जे मामले ते ॻाल्हायो। जंहिं ख़ातिरी कराई त ॻणती करण जी का बि ॻाल्हि नाहे। 3 शागिर्दनि मां 2 खे इलाज खां पोइ इस्पताल मां डिस्चार्ज कयो वियो आहे। बिश्केक वाक़िए में हालतूं मुकमल तौर मामूल ते अची वियूं आहिनि। बिश्केक मां 3233 शागिर्द पाकिस्तान पहुची चुका आहिनि। रेलवे खाते जी 68% बजट मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में लॻी वञे थी। रेलवे जे बाक़ी 20% बजट मां रेलवे जो ऑपरेशन हले थो। पेंशन रेलवे लाइ सभ खां वॾो चैलेंज आहे। करप्शन ते कार्रवाई सबबि गुज़िरियल साल रेलवे ऑपरेशन्स मां तमामु वॾी आमदनी थी। रेलवे पंहिंजी आमदनी में इज़ाफ़ो कयो आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो सेनेट जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त परवेज़ मुशर्रफ जे दौर में रॉयल पाम समेत रेलवे जी क़ीमती ज़मीननि जी ग़लति डील कई वई। असां चऊं था त हुकूमतूं कारोबार न कनि। ब्रिटिश रेलवेज़ पंहिंजो 90% कारोबार प्राइवेटाइज़ कयो आहे। रेलवे जे ख़र्चनि में घटिताई ते कमु करे रहिया आहियूं। रेलवे क़ौमी इदारो आहे।
सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण जी हिदायतुनि ते एक्साइज़ खाते में रैपिड रिस्पॉन्स यूनिट क़ाइमु। डीजी एक्साइज़ जी ऑफिस में क़ाइमु रैपिड रिस्पॉन्स यूनिट हफ़्ते जा 7 ॾींहं 24 कलाक कमु कंदो। डीजी एक्साइज़ रैपिड रिस्पॉन्स यूनिट जो सरबराह हूंदो। टैक्स उगाड़ियुनि जो हदफ़ हासिल करण लाइ ऑफिसरनि जी बदिलियुनि ते बि पाबंदी लागू। शहजील इनाम मेमण जो चवणु आहे त हुकूमत टैक्स उगाड़ियुनि जे तरीक़ेकार खे बहितर करण लाइ पुरस्म आहे। रैपिड रिस्पॉन्स यूनिट जो क़याम हदफ़ हासिल करण ॾांहुं हिकु अहम क़दम आहे। मीरपुर माथले में हथियारबंदनि हथां गोलियूं हणी ज़ख़्मी थियल सीनियर सहाफ़ी नसरुल्ला गडानी जी हालत ॻणती जोगी। रहीम यार ख़ान अस्पताल में इलाज हलंदड़ डॉक्टरनि 24 कलाक अहम करार ॾेई छॾिया आहिनि। डीआईजी सखर मीरपुर माथले जे सीनियर सहाफ़ी नसरुल्ला गडानी ते हमले जी जांच लाइ एसएसपी घोटकी सुमैर नूरचंदा जी सरबराही में जेआईटी जोड़े छॾी। जेआईटी में एएसपी मीरपुर माथलो, डीएसपी घोटकी मीरपुर माथलो ऐं जरवार जा एसएचओज़ मेंबर तौरु शामिल। सीनियर सहाफ़ी नसरुल्ला गडानी जी तबियत जे हवाले सां डॉक्टर जब्बार खटक सां राब्ते में आहियूं। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण जो ट्वीट संदसि चवणु आहे त असांजी रेस्क्यू 1112 जी एम्बुलेंस पे काल्ह खां नसरुल्ला जी आगा खान अस्पताल कराची मुंतक़िल करण लाइ तयार बीठी आहे। डॉक्टर खेसि मुंतक़िल करण जी इजाज़त न ॾेई रहिया आहिनि। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार जी कराची में ईरानी सिफ़ारत खाने आमद। ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जे लादाणे ते ईरानी काउंसल जनरल हसन नोरन सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार। घरू वज़ीर जो चवणु आहे त ॾुख जी हिन घड़ी में शहीदनि जे सोगवार ख़ानदाननि ऐं ईरानी अवाम सां गॾु आहियूं।